अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम बाबा। हथ ज़रूरी ना आहे, मिलिया पे को मसलो न हल हल हट कर को ॻाल्हि न आहे। ॾिसो था कोरोना वायरस आहे की वबा फैली रही आहे, एहतियात करणु ज़रूरी आहे यार। पर साईं असां में माना असांखे दीन या असांजे माना कल्चर या असां इहे शयूं त कोन सेखारियूं। तव्हांखे दिलि तोड़े छॾियो आयो आहे हथ ॾियणु त ॾियो था त कहिड़ो मसलो हुयो। मिठा साईं बिल्कुलु तुंहिंजी ॻाल्हि सही आहे। असांजो दीन असांजो कल्चर इहा न आहे, पर ॻाल्हि इहा आहे त एहतियात ज़रूरी आहे। तव्हांखे ख़बर न आहे त हिन कहिड़ी हिकिड़ी कोरोना वायरस बीमारी आहे। सोशल मीडिया ते तक मैसेज हलंदा, सोशल मीडिया ते, अख़बारुनि ते, टीवियुनि ते इहा शइ आहे बाबा तव्हां एहतियात कयो। एहतियात करणु ज़रूरी आहे। बाक़ी इहा मूंखे ख़बर आहे बिल्कुलु त असांजो इहो कल्चर न आहे, असांजे मज़हब में इहा शइ न आहे, बिल्कुलु मिलणु घुरिजे, पर एहतियात ज़रूरी आहे बेटा मिठा साईं। हाँ बिल्कुलु बिल्कुलु इहो सही था चओ। बिल्कुुलु हिकिड़ो सुठो मैसेज आहे। पर कोशिशि करे माण्हू त पाण ई हथु न वधाए, छाकाणि अॻिलो माण्हू ॾिसो था पाण सां हिकिड़ो सिस्टम हिकिड़ो हली रहियो आहे। ख़तरनाक बीमारी अची वई आहे जेका माना सॼी दुनिया में आहे, न कि पाकिस्तान में, न कि सिंध में, सॼी दुनिया में इहो इशू हले थो। असां वटि जेके हथु ॾियनि था माण्हू, अॻिला माण्हू उनखे जेको आहे माना हथु नथा ॾियनि, त हथु जेको वधाए थो उहो थोरो शर्मिंदगी महसूसु करे थो, या मक़सदु त डिसऑर्डर थिए थो थोरो। त मां इहो थो चवां त मक़सदु माण्हू हथु ई न वधाए, हाल फ़िलहाल जेसिताईं माना भाऊ ॿधे, या मक़सदु ईअं चए भाऊ अलाह साईं तव्हांजे मथां अमान करे ख़ुशि कंदो। त अहिड़े तरीक़े सां के माना जेका माना वीचार करे हुअणु घुरिजे न। बहितर इहो ई आहे। थैंक यू।